तव्हांखे ॿुधायूं त मलीर जी अदालत फ्रॉड केस में गिरफ़्तार पीटीआई अॻवान अली ज़ैदी खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अदालत अली ज़ैदी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कई पिया। मलीर जी अदालत फ्रॉड केस में गिरफ़्तार पीटीआई अॻवान अली ज़ैदी खे 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत अली ज़ैदी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। एक भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधायूं त मलीर जी अदालत फ्रॉड केस में गिरफ़्तार पीटीआई सिंध जे सदर अली ज़ैदी खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अदालत अली ज़ैदी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। मलीर जी अदालत फ्रॉड केस में गिरफ़्तार पीटीआई अॻवान अली ज़ैदी खे 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत अली ज़ैदी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी।